नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। हिन वक्त तव्हांखे पीर जो ॻोठ मां ख़बर ॾींदा हलूं त पीर जो ॻोठ टिकटॉक स्टार मारवी कलेजे खे गुज़िरियल ॾींहुं पीर जो ॻोठ में मुबैना घर में पयल सामान साड़ण जे इल्ज़ाम हेठि एसपी अब्दुल अज़ीज़ कलेजे जी फरियाद ते गिरफ़्तार कयो वियो, पर संदसि पीउ सहाफ़ियुनि खे सड़ियल सामान न ॾेखारियो। न ई पुलिस मारवी कलेजे खे सहाफ़ियुनि अॻियां आणे उन जो मौक़िफ़ वठणु ॾिनो। ज़रियनि मां मिलियल ॼाण मूजिबि बग़ैर लेडीज़ पुलिस जी टिकटॉक स्टार मारवी कलेजे खे पीर जो ॻोठ पुलिस जा एहलकार इंतहाई गैर अख़लाक़ी तरीक़े सां गिरफ़्तार करे बाज़ार मां पैदल वठी आया। ॿुधाए पियो वञे त टिकटॉक स्टार मारवी कलेजे खे उन बुनियाद ते संदसि ख़ानदान कुछ अरसे खां ज़हनी ऐं जिस्मानी टार्चर पियो करे त हू टिकटॉक न ठाहे, जंहिं सबबि वॾो इंकशाफ इहो साम्हूं आयो त नारी खे ड्रग्स इंजेक्शन ॾिना विया, जंहिं सबबि मारवी डिप्रेशन जो शिकार थी वई। ॿुधाए पियो वञे त मारवी कलेजे खे थाणे ते वॾे मुंशी तनवीर मैसर पारां तमामु गैर अख़लाक़ी ऐं नाज़िबान अल्फाज़ इस्तेमाल पिणु कया। वालिद ऐं पुलिस पारां हिकु जहिड़ो सलूक हुजण बाद बिल्कुल हू साइको पेशेंट ई बणिजी सघे थी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।